अफ़सोसनाक ख़बर वाक़ई मेहर खां मेहर भरिसां ॿिनि ॼणनि जा लाश हथाया आहिनि। सुञाणप न थी सघी आहे। ॻोठ बालिशाह भरिसां बोर जे पाणी मां पीरसन जो लाश मिलियो आहे। इंडस हाईवे कोलाची मोरीअ भरिसां अणॼातल शख़्स जो लाश हथ कयो आहे। पुलिस पारां हदबंदीअ जो जवाज़ ॾियण लाश खणण खां इनकार कयो वियो आहे। वाक़िया आगाह करे रहिया आहियूं। मेहर भरिसां ॿिनि ॼणनि जा लाश हथ कया विया आहिनि। सुञाणप न थी सघी आहे। ॻोठ बालिशाह भरिसां बोर जे पाणीअ मां पीरसन जो लाश मिलियो आहे, जॾहिं त इंडस हाईवे कोलाची मोरीअ भरिसां अणॼातल शख़्स जो लाश हथ कयो वियो आहे। पुलिस पारां हदबंदीअ जो जवाज़ ॾियण लाश खणण खां इनकार कयो वियो आहे। इन तफ़सील मालूम कयूं था। अब्दुल्ला सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। जी अब्दुल्ला, इन बाबति अपडेट कजो। हाँ जी बिल्कुल, मेहर भरिसां ॿिनि अलॻि अलॻि इलाइक़नि में बोर जे पाणी में ॿिनि नामालूम शख़्सनि जा लाश ठाहिया आहिनि, जॾहिं त मेहर ऐं खैरपुर नाथन जा पुलिस पारां हदबंदी जो तकरार जणाए हिकु लाश वाक़िए वारे हंधा खणण खां इनकार करे छॾिया। जॾहिं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मेहर तालुके ॻोठ बालिशाह भरिसां बोर जे पाणी में पीरसन जो लाश हथायो ऐं इतला मिलण ते राडन पुलिस वाक़िए वारे हंधि पहुची लाश तहवील में वठण बाद पोस्टमार्टम सुञाणप कराइण लाइ तालुके अस्पताल मेहर आंदो वियो, जिते 5 कलाकनि बाद सुञाणप न थियण करे लाश पोस्टमार्टम थियण बाद पुलिस हवाले कयो आहे। होॾां मेहर इंडस हाईवे कोलाची मोरी भरिसां नामालूम शख़्स जो पिणु जेको लाश पाणी में जेको ॿुधल हथायो, जंहिंजो इतला ते 6 कलाकनि ताईं मेहर ऐं खैरपुर नाथन जा पुलिस हदबंदी जो जवाज़ ॼाणाए लाश खणण खां इनकार करे छॾियो, जॾहिं त हिन वक़्त ताईं लाश जेको आहे सो वाक़िए वारे हंधि पियल आहे ऐं मेहर ऐं खैरपुर नाथन जा पुलिस हदबंदी जो तकरार ॼाणण खां बाद में लाश अञा ताईं न आहे। ठीकु है अब्दुल्ला, वॾी महिरबानी तफ़सील आहे।